मां अॼु हिन सेमिनार में आई आहियां ख़ासि करे भाउ जी त सॾु कयो आहे ऐं इहो ॾिसण लाइ आई आहियां त भई हिन सेमिनार जे ज़रिए सिंधियत खे कीअं था वधाइणु चाहिनि। पर मां हिकिड़ो सुवालु पंहिंजे दिलि में खणी आई आहियां त असां कहिड़ी सिंधियत खे वधाइणु था चाहियूं। सिंधियत छा आहे? सिंधियत छा आहे? शाह सचल सामीअ जी सिंधियत, साध ॿेले जे संत जी सिंधियत, रिड़कीअ जे सतराम जी सिंधियत या कंवर भगत जे छेर जी सिंधियत। सिंधियत छा आहे? वॾो लिखी आई आहे, उहो पढ़ंदसि त ज़रूरु माण्हू पहिरीं त मां चवंदसि ज़हन में विझनि त आख़िर सिंधियत ई भूत कहिड़ो आहे। सिंधियत इज़ अ वेरी कॉम्प्लेक्स वर्ड। सिंधियत चयो माना उन मतिलबु कहिड़ो थियो? पर जीअं प्रकाश चंद चई, सिंधियत में अचे थो कल्चर, ड्रामास, म्यूज़िक, फिल्म्स। इहे जॾहिं वधंदियूं तॾहिं सिंधियत वधंदी, न त ॿोलीअ खे वधाइणु सवलो न आहे। ॿोलीअ खे बचायो, ॿोली बचियलु आहे, कुझु कोन्ह थियो आहे ॿोलीअ खे। खरी असांजे हिंदुस्तान में थोरा लुतड़ी हेॾा होॾा, पर ॿोली केॾा गुम कोन्ह थी आहे। पर असांखे बचाइणो आहे कल्चर, ड्रामास, डायरेक्टर, आर्टिस्ट। इहे जॾहिं वधंदा न तॾहिं सिंधियत पाण ई वधी वेंदी। दैट्स व्हाट इट इज़ सिंधियत।